अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां ठाहे आई आहियां भरियलूं भींडियूं। ही भींडियूं आहिनि मुंहिंजूं तक़रीबन 1 किलो भींडियूं आहिनि, थूम अदरक, अधु पाव दही आहे, 1 नॉर्मल बसर, चाट मसालो, अम्बचूर, गरम मसालो, मिर्च, लूणु, ज़ीरो अछो जीरे जो पाउडर, हेड सुका धाणा। हे शयूं सभु आहिनि। बाक़ी तव्हांखे मां ॾसी ऐं भींडियूं जेके आहिनि मूं हीअं कटियूं आहिनि, हीअ ॾिसो तव्हां, हेॾां बि कटे, हे धोई मूं सुकाए रखियूं आहिनि ऐं हुनखे हीअं तव्हां विच खां कट लॻायो ऐं हीअं थींदियूं हे। हाणे अचो त हिन में मसालो ठाहियूं। हीउ जेको मसालो मूं तव्हांखे ॾसियो, ही 2 चमचा आहिनि ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो लूणु आहे, अधु चमचो हेड आहे, 1 चमचो वॾो जेको आहे सो खाइण वारो सुका धाणा आहिनि, अधु चमचो ही जेको आहे सो आहे जीरो पाउडर, अधु चमचो जेको आहे सो आहे 1 चमचो अम्बचूर आहे, अधु चमचो गरम मसालो आहे, 1 चमचो नंढो चांहि वारो उहो आहे चाट मसालो। ही सभु मसाला मां पाण में हाणे मिक्स कंदसि। ही बेहद लज़ीज़ भींडियूं ऐं स्पाइसी थियनि थियूं। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, तव्हांखे पसंदि ईंदियूं। हाणे हिन मां मूंखे चमचो कढणो पवंदो। हीअं सभु बिल्कुलु मिक्स कयो त जीअं जेको आहे हिन में ॿियो वधीक मसालो न पवंदो, सिर्फ़ु भींडियुनि में ई भरबियूं हे हिन तरीक़े सां। पर ॾिसो, ही भींडियूं वॾियूं न आहिनि, न को ख़ाली आहिनि, नॉर्मल भींडियूं वठो ऐं हुनखे हीअं तव्हां भरींदा रखंदा वञो। हीअ मुंहिंजियूं नंढड़ियूं भींडियूं आहिनि जिन में मसालो नथो भरे सघिजे, इहे मूं हीअं खोले हेॾां रखियूं आहिनि। इहे ख़ुदि ई हिन में स्पाइसी थी वेंदियूं, जेको हिन जो मसालो ॿाहिरां ईंदो। त नाज़रीन, मूं पंहिंजी कढ़ाई रखी आहे, उन में मूं अधु कोप तेल विधो आहे। भींडियुनि में घणे तेल जी ज़रूरत न हूंदी आहे, न त उहे चिपचिपियूं थी वेंदियूं आहिनि। ऐं हीअ मुंहिंजियूं भींडियूं जेके मूं मसालो हिननि में भरे, तव्हां ॾिसो तव्हांजे साम्हूं आहिनि, सभु मूं भरे ऐं इहे रखियूं आहिनि हिन तरह सां। सभिनी में अंदरि मसालो आहे। हाणे हिन में ॿाहिरां मसाले विझण जी ज़रूरत न आहे कंहिं बि शइ जी। मुंहिंजो तेल गरम थी वियो आहे, हिन में विझंदसि मां जेको कद्दूकस बसर करे रखियो आहे, या तव्हां सन्हड़ो कटे। बसर जी इन करे थो विझिजे त हूअं भींडियूं बि ख़ाली न ॾिसजनि, ही थोरो मसालो हूंदो त हिनखे चिपकियल हूंदो ॿाहिरां, त वधीक ज़ाइक़ो जेको आहे सो ॾींदियूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे बसर पसंदि न आहे त तव्हां सिर्फ़ु घी गरम करे ऐं उन में दही वग़ैरह या टमाटो, तव्हां चाहियो त टमाटा बि विझी सघो था, पर मां तव्हांखे दहीअ वारियूं थी ॾेखारियां। ऐं टमाटा अॼुकल्ह एतिरा महांगा आहिनि न, जो थोरा वठणु मुश्किल थी विया आहिनि। ऐं असां दही इस्तेमालु कयूं, हिकिड़ो ॾींहुं टमाटनि खे छॾे ॾियूं पूरो पाकिस्तान, त हिकिड़े ॾींहं में टमाटा सस्ता थींदा। पर इहा असांजी आहे जो असांखे महांगा टमाटा बि असां वठूं था त छॾियूं नथा उन शइ खे। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा बसर, ही बिल्कुलु ॻाढ़ा बि न आहिनि पर कचा बि न आहिनि, यानी पची विया आहिनि, पर हिननि खे ॻाढ़ो मूंखे न आहे करिणो। हिन में मां हाणे विझंदसि 1 चमचो ही खाइण वारो थूम अदरक जी पेस्ट, गॾियल आहे थूम अदरक मां कटे रखी आहे। थोरो हिनखे बचाईंदसि। हाणे मां हिन में विझंदसि दही। अच्छा, मूं ॻाल्हि पे कई टमाटनि जी, त तव्हां टमाटा बि विझी सघो था, पर असुलु हीअ जेके भींडियूं आहिनि उहे आहिनि ई दहीअ वारियूं। हर कंहिं शइ जी पंहिंजी पंहिंजी टेस्ट हूंदी आहे, कॾहिं टेस्ट मटाए ॾिसो। हीअ भींडियूं आहिनि ई दहीअ वारियूं, हिन में टमाटे जी गुंजाइश आहे ई कोन। पर बि जेकॾहिं तव्हांखे दही पसंदि न आहे त तव्हां अहिड़ा ई टमाटा प्यूरी करे विझी सघो था। हाणे मां थोरी दही भुञंदसि वापसि, जेसिताईं पाणी हिन जो ख़तमु थिए, वरी हीअ गैस ते अची वेंदी, पोइ मां हिन में भींडियूं विझंदसि। त नाज़रीन, हीअ ॾिसो, हिन मां दहीअ जो पाणी बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे ऐं बिल्कुलु बाक़ी गैस ते अची वियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि
भींडियूं ऐं हिन में मूं कुझु बि न लूणु मिर्च का बि शइ न विधी आहे, कुझु बि न आहे। छो त हिन में पहिरियों ई मसालो घणो आहे ऐं अच्छा तव्हां मथां इहो सम्झो त हाणे भींडियूं जेको घणियूं दही फोड़ी त हिन में पहिरियों ई मूं अम्बचूर ऐं जेको आहे सो चाट मसालो मिलायल आहे त हिन में पहिरियों ई खटास घणी आहे। हिनखे थोरो 5 मिंट मां भुञंदसि तेज़ बाहि ते ऐं पोइ हिनखे ढक ॾेई मां हल्की बाहि ते दम वांगुरु रखंदसि। 10 खां 15 मिंटनि में असांजूं भींडियूं बिल्कुलु तयारु हूंदियूं। मुंहिंजूं भींडियूं अञा भुॼण जी तयारीअ में आहिनि त ॻाल्हि पिया कयूं टमाटनि जी त टमाटा पैक थियल प्यूरी बि मिलंदा आहिनि ऐं असांखे गर्मियुनि में सावा धाणा नथा मिलनि त असां सियारे में धाणा सस्ता हूंदा आहिनि इलाही त असां उहे कुझु धाणा वठी उन्हनि खे साफ़ करे धोई कटे असां सुकाए रखूं त असांखे गर्मीअ में बहितर कमु ईंदा उहे पंहिंजी हर शइ में। पुदीनो असांखे कॾहिं नथो मिले उहो असां पंहिंजो सुकाए रखूं त असांखे गर्मियुनि में उहे ॾाढा कमु ईंदियूं शयूं। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजूं भींडियूं बिल्कुलु भुॼी वयूं आहिनि, हिन मसालो बि ॾिसी सघो था। हाणे मां हिनखे रखंदसि हल्की बाहि ते त जीअं ही पची सघनि, छो त हिन में पाणीअ जी गुंजाइश न आहे, पाणी बिल्कुलु न, पाणी न पवंदो। त हिनखे बि लॻायो ढक ऐं इहा बाहि कई घटि बिल्कुलु एतिरी जंहिंमें भींडियूं मुंहिंजूं पची वञनि। तक़रीबन 20 मिंट हिनखे लॻंदा पचण में हिन दम में। त नाज़रीन मूं हिनखे 20 मिंट हल्की बाहि ते दम वांगुरु ढके रखियो। हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं मुंहिंजूं भींडियूं बिल्कुलु तयारु आहिनि, जीअं ते अची वियूं आहिनि ऐं हीअ बिल्कुलु सभु सॼियूं आहिनि ऐं जेको मूं हिन में बसर वग़ैरह विधो उहो हिन जो मसालो हिनखे चिपकियल आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदियूं। अगरि तव्हां मुंहिंजो पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त ज़रूरु मूंखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं उमेद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि त ज़रूरु ट्राए कजो। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।